डहरके में गोठाणन पारां पुलिस जे ज़्यादतियन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। डहरके जे ॻोठ फैज़ मोहम्मद पिताफ़ी जे रहवासियन नाज़िम हुसैन पिताफ़ी, शाह मोहम्मद पिताफ़ी, हज़ूर बख्श पिताफ़ी ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त डहरकी पुलिस कुछ ॾींहं अॻु असांजे ॻोठ ते बिना जवाज़ चढ़ाई करे नौजवान हज़ूर बख्श पिताफ़ी खे खंबे खणी वई हुई, जंहिं ते अदालत SHO ऐं वॾे मुंशी खिलाफ केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, पर पुलिस केस दाख़िल नथी करे। SHO इमामुद्दीन चांडियो साहब ऐं WHC ताज मोहम्मद मलिक साहब, ॿियो आहे अब्दुल रज़ाक भट्टी, अल्लाह वदायो भट्टी, रमज़ान इहो ग़ुलाम मुस्तफ़ा चन्नो, तवक्कल कुराई, इक़बाल चांडियो। FIR जो ऑर्डर असांखे मिलियो आहे, पुलिस जेकी FIR नथी कटे पई। पुलिस खामखा तंग करे थी, जीअण नथी ॾे। राति जो 4 बजे ते असांजे घर ते रेड कयईं। मुंहिंजी वालदा कुराड़ी आहे, उनखे धिका ॾिनई। मुंहिंजी धीउ आहे माज़ूर, उनखे धिका ॾिनई। SHO इमामुद्दीन चांडियो, अब्दुल रज़ाक भट्टी ऐं SH ग़ुलाम मुस्तफ़ा चन्नो आहे, हैदर शाह आहे, ऐं इहो छा नालो चांडियो जो नालो ॿियो इक़बाल चांडियो। ज़लील करनि था, शाह नथा चांडनि, असांखे तंग करे मारियो अथनि, जे असांखे जीअण ॾियनि नथा। असांखे ज़लील तंग कयूं। असां DIG IG ऑफिस जेके पाण खे पाण बाहि ॾेई साड़े छॾियासीं। हाणे साईं FIR दाख़िल न थी त असां एहतजाज कंदासीं, अञा अॻियां वेंदासीं। असांजी अपील आहे SP घोटकी खे, DIG सखर खे, IG सिंध खे त असांजी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे ऐं इहा FIR कटराई वञे, इन्हनि ज़ालिमनि ख़िलाफ़ को कार्रवाई कई वञे। एहतजाज कंदड़नि चिताव ॾिनो त ॼाणायल एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल न कयो वियो त SSP ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।